ॿिन्ही पारें वतायो मुठो। वताये फ़क़ीर जो दिलचस्प ऐं सभ खामोश किस्सो। साथियो, वतायो फ़क़ीर सदाईं सफ़र में हूंदो हो। कॾहिं कॾहिं त महीना बि गुज़री वेंदा हुअसि। सो संदसि माणस संदसि सोचनि में पई ॻरंदी हुई। नेठि हिकु ॾींहुं वताये जे अमड़ खे ख़्यालु आयो त फलाणे ॻोठ में मुर्शिद रहनि था, छो न उन्हनि वटि वञी रहां। इहो ख़्यालु करे जेकी बि 2-3 टपड़ हुअसि से कच्छ में करे उन ॻोठ में वञी मुर्शिदनि खां का कोठी अॼु लाइ वठी वेही रही। वतायो जो ॻोठ अची निकितो त ॾिठाईंसि त माणस लहे ई कान। सो पुछा कयईं त माणे काॾे वई आहे। माण्हुनि ॿुधायो त फलाणे ॻोठ ऐं फलाणे पाड़े में सैदनि वटि वञी रही आहे। फ़क़ीर मुठियूं बीड़े वठी भॻो अची माउ खे ॻोल्हे लधाईं। पुछियाईंसि, अम्मा तूं हिते छो हली आई आहीं? माणस चयो त भाउ, हयाती ते एतबार कोन्हे, तूं कॾहिं आहीं त कॾहिं न आहीं। चयमि मुर्शिदनि वटि वञी रहां जे ॿिन्ही जहाननि जा वसीला आहिनि। वताये चयो, अम्मा तो त कहर करे छॾियो। सैदनि जी ज़ात ॾाढी, जे कंहिं ख़सीस ॻाल्हि तां तपी खणी पिट पारा थो कनि त बि वतायो मुठो। जे वतायो जज़्बात में अची सैदनि खे कुझु चई वञे तॾहिं बि वतायो मुठो। माणस चयो, सो कीअं? वताये चयो त इन्हनि माण्हुनि खे अॻेई जहाननि में हली छॾाइण जो अहिड़ी त पटी पढ़ाई आहे त असीं हली तव्हांखे अॻी जहान में छॾाईंदासीं जो माण्हू हाणे इन्हनि जा थप्पा पोयां लॻा वतनि ऐं पाण कहिड़ा बि कमु कंदा वतनि। पर कंहिंजे बि वातां संदन गिला जेको गुफ़्तू निकितो त ही ऐं संदसि ख़लीफ़ा ऐं माण्हू उन ई ते चढ़ी वेंदा ऐं हणी खूंदे ॻेरो ठाहे छॾींदा। तंहिं करे चवां थो त ॿिन्ही पारें वतायो मुठो।